हिकिड़ो उर्दू जो शेर है तो इस शहर खराबी में गम इश्क के मारे जिंदा है यही बात बड़ी बात है प्यारे। हिकिड़ो मुल्क जंहिंमें इक़्तिदारी पार्टी वटि 4 लाश हुजनि, जुल्फ़कार अली भुट्टो, बेनज़ीर भुट्टो, मुर्तज़ा भुट्टो, शाहनवाज़ भुट्टो, जंहिं वटि नवाज़ शरीफ़ खे ॿधी जेल में विझी छॾीनि ऐं मुल्क खां ॿाहिरि उछलाए छॾीनि ऐं साकिब निसार ऐं जज वेही पसे पर्दा तय कनि ऐं सुप्रीम कोर्ट जो जज चए तो इन 1-2 MPS को तो मैं वैसे ही इस्तीफा दिलवा दूंगा। ठगन जो टोलो वेठो हुजे जिते हिकिड़े बिशनी क़िस्म जा माण्हू उहे जेके वणेसि ते उछला गिरीनि, लियाकत अली ख़ान खे मारा गिरीनि, बेनज़ीर खे मारा गिरीनि, भुट्टे खे उछला गिरीनि, नवाज़ शरीफ़ खे उछला गिरीनि, रसूल बख्श पली जेके कोट लखपत जे क़ैद में बंदि करे गिरीनि, वली ख़ान बिज़न जा सभु माण्हू जेलनि में, माण्हू लाश मुआ पिया हुजनि, तव्हांजो शहर टपड़ विकिणी ॾेई गिरीनि। उते पाण चऊं त तव्हां आयो ऐं अञा ही कुझु कोन था कयो। सभ खां वॾी ॻाल्हि आहे जो हिन ज़ुल्म बरबरियत फस्ताईत जे साम्हूं असीं आहियूं ऐं पेर खोड़े बीठा आहियूं ऐं हुन जो मुक़ाबिलो पिया कयूं। ॿी ॻाल्हि त जेकर असीं न हुजूं, असीं माना अयाज़ लतीफ़ पली जो रुॻो न, सभु ही जेके वेठा आहिनि, ही लाल जरवार, ही कादिर मक्सी, जेके हिते न आहिनि, जलाल महमूद शाह, सनान कुरैशी, बशीर कुरैशी, सफदर सरकी, ॿिया राज जेके हुआ, ख़ालिक जुणेजा, ॿियूं जेके वर्कर्स पार्टियूं, अवामी जमहूरी पार्टियूं, ख़ालिद महमूद सूमरो, ॿिया जेके बि इन क़िस्म जा शहीद भुटरा, इहे माण्हू न हुजनि हा। ॿिटो निज़ाम त हिननि मुसलत करे छॾियो न, ॿिटे निज़ाम खे असां रद्द कयो, सिंध जे माण्हुनि रद्द कयो, उन्हनि जी कमांड असां कई। कालाबाग डैम कंहिं रोकियो? इहो नारो कंहिं ॾिनो त मुशर्रफ वाज़े कर ऐलान डैम खपे या पाकिस्तान? इहो इक़्तिदारी पार्टियुनि ॾिनो, इहो रसूल बख्श पली जे ॾिनो ऐं हुनजी पार्टी ॾिनो। इहे ॻाल्हियूं किथां आयूं? MQM सां का पार्टी इतिहाद न कंदी। इहो लंडन जी APC में वेही को पीपुल्स पार्टी चयो, उहो हिन फ़क़ीर अयाज़ लतीफ़ पली जे चयो त MQM सां को इतिहाद कोन थींदो। चश्मा जहलम लिंक कैनाल ते जॾहिं पावर प्लांट ते ठहियो, हिन फ़क़ीर ऐं क़ौमी अवामी तरीक़े असां सभिनी दोस्तनि गॾियल पार्टी उन जे कॉल ते सॼे सिंध जी हड़ताल थी ऐं सॼी सिंध बंदि थी वई। सॼी सिंध कश्मीर ऐं कंदकोट खां कराची ताईं जो उहो नेपरा जो मनसूबो रद्द थियो। इहे सभु ॻाल्हियूं आम सिंध जा सियासी कारकुन कनि था, जिन वटि न नौकरियूं आहिनि, न बदिलियूं आहिनि, न उन्हनि वटि ॻूणियूं आहिनि, न उन्हनि वटि टेंट आहिनि, उहे विढ़नि था। सिंध जे माण्हुनि खां सवाल थियणु खपे त सिंध जो माण्हू ॿ कम थो करे। सुठनि कमनि लाइ डिप्टी कमिश्नर आहे, अबा डिप्टी कमिश्नर रईस फलाणो ख़ान डोमिसाइल ठाहे ॾींदो, PRC ॾींदो, प्रोजेक्ट ॾींदो, फंड ॾींदो, बजट ॾींदो, ऐं चाचो गुल्लू पटे वालो वेठो आहे, हुनखे घिंटी हणबी, चाचा गुल्लू पाणी खणी अच। हाणे सिंध जो पढ़ियल लिखियल क्लास, सिंध जो मिडिल क्लास, सिंध जो ब्यूरोक्रेट चवे थो त फोटू कढाईंदासीं, शादीअ में दावत ॾींदासीं, वोट ॾींदासीं, मानी खाईंदासीं, व्हाट्सएप ग्रुप में तारीफ़ूं कंदासीं, वॾेरनि जूं, करप्ट रूलिंग क्लास जूं, MNAs जूं, MPS जूं, सेनेटर्स जूं, नाज़िम जूं, ऐं सिंध ते मुश्किल ईंदी त घिंटी हणी चइबो चाचा गुल्लू, अयाज़ पलीजा, कादिर मक्सी, जलाल महमूद शाह वञी ड्यूटी करे। अञा किथे आहीं? अञा जुलूस छो कोन कढियो अथई? अञा कोन पहुतो? ऐं किथे आहे क़ौम परस्त? किथे आहिनि क़ौम परस्त? सॼो ॾींहुं तलवार असां ते लटकियल ऐं कमु वञी हुननि जो कबो, गीसी हुननि जी कबी। त इन करे असीं उहे माण्हू आहियूं। रसूल बख्श पली जो, अयाज़ पली खे छॾियो, कादिर मक्सी खे बि छॾियो, जलाल शाह खे बि छॾियो, लाल जरवार खे, सभिनी खे छॾियो, सनान खे छॾियो, भला GM सैयद, किताब, पैगाम लतीफ़, शाइरियूं, सिंध यूनिवर्सिटी, रिसर्च, बज़्म सूफ़िया सिंध, सिंध मुतहदा मुआज़, उनजे साम्हूं मलक सिकंदर खे खटराए छॾियूं। मूं खटरायो हुजा, ऐं त होसी कोन तॾहिं। रसूल बख्श पली जे साम्हूं बाबू गुलाम हुसैन खे वोट ॾिनो, उन में हिन जनरेशन अयाज़ लतीफ़ पली जो ॾोह आहे। तव्हां चओ था अॻे पार्टियूं, हींअर सवाल तव्हां पुछो लाल जरवार खां, अॻे पार्टियूं, बाबा अॻे पार्टियूं हुयूं, तॾहिं बि सिंध जे माण्हुनि 52,000 वोट ॾिना बाबू गुलाम हुसैन खे, 9,000 वोट ॾिनो रसूल बख्श पली जे खे। जेको कोट लखपत जो फाते हो, जंहिंजे अखियुनि जो सोझरो ते वियो कोट लखपत में,
जेको सॼे सदरे दीवारुनि ते रसूल बख्श पली जी अखियुनि जो इलाज करायो, यूसुफ लगारी खे हाराए खे ॾियूं, जाम साकी खे हाराए खे ॾियूं, हिते जेके वेठा आहियूं असां सभिनी खे हाराए खे ॾियूं। तंहिंजे करे सवाल असां खां बि थियणु खपे। पर उहो मारवी चयो आहे त लिंगड़ियारी लूह में जिनी लाइ थियासि, तिनी तां तिर जेतिरो पलक न पुछियासि, झरो कन झोरियो हियो कोठिन आऊं कुठियासि, मारुन मुंझ मुयासि न त माड़िन मारियसि कीन की। मूंखे मुंहिंजे मारुनि जे मुंझ मारे छॾियो आहे। हाणे पाण चवंदासीं उन्हनि मारनि जी मुंझ खे असीं महिनत छो कोन था कयूं? इंटेलेक्चुअल्स, अदीब, सहाफ़ी, जेकॾहिं आम आदमी पार्टी पैदा थिए थी इंडिया में त उते अरुंधति राय बि आहे, उते मेधा पाठेकर बि आहे। फ्रांस में जॾहिं जंग लॻे थी त फ्रांस जे हुकुमरान जे ख़िलाफ़ ज़ॉन पॉल सार्तर उथी खड़ो थो थिए। सिंध में कहिड़ो अदीब शाइर दानिश्वर आहे, सिंध जो अदीब चवंदो अयाज़ पली जा तूं बि चङो आहीं, कम निसार खोड़े बि भलो कयो आहे, मुराद अली शाह बि ज़बरदस्त NIC विधी ठाही आहे, कादर मक्सी बि भलो आहे, जलाल शाह बि ज़बरदस्त कमु कयो, फलाणे बि ही कयो, मासी वराई केॾी महिल पंहिंजी केॾी महिल पराई, अंधी जहिड़ी पेके तड़ी साहुरे। तंहिंजे करे इहा जेका अटकल ऐं ठगी आहे, तूं बि चङो आहीं आउं बि चङो आहियां, हीउ बि चङो आहे हू बि चङो आहे, ऐं जरह रुगो कौम हिते विहारियो न, हिते असां वेठा आहियो, हिते विहारियो 5 MNA पीपल्स पार्टी जा, उन्हनि खां वही सवाल पुछो, चो तो ही छो कोन कयो? फलाणा MNA लाड़कण जा तूं टपड़ खाई में सॼी बजट, फलाणा थरपार कर जा MNA तो कोल विकिणी छॾियो, तो एंग्रो जे ज़रिए ठगी करे सॼा टपड़ विकिणी छॾिया, फलाणा तूं वेठो आहीं बदीन जो, तूं तुंहिंजो पेट्रोल खाए में, तुंहिंजा पैसा ॾेई छॾिया रॉयल्टी जा, फलाणा दादू तो केन शाह ऐं मेड़ ॿोड़े ईंदा ई कोन, भॼी वेंदा, पंहिंजो ॿियो नुमाइंदो मोकिलींदा। असीं त वेठा आहियूं, असीं त वेही जवाब पिया ॾियूं। इन करे जो असीं पाण खे आंसरेबल सम्झूं था। हीउ जेको नेशनलिज़म आहे, इहो नेशनलिज़म त हुते जो वेस्टर्न आहे न, यूरोपियन कॉन्सेप्ट आहे। 1789 में फ्रेंच रिवोल्यूशन आयो, उतां नेशन स्टेट जो कॉन्सेप्ट शुरू थियो। 1776 में अमेरिकन इंडिपेंडेंट डिक्लेरेशन आयो, इंडिपेंडेंस डिक्लेरेशन, पोइ नेशन स्टेट ठहियूं सॼे यूरोप में। फ्रेंच रिवोल्यूशन खणी आयो तव्हांजो मोनार्की ख़तमु कयूं, डेमोक्रेसी आंदऊं। फ्रेंच रिवोल्यूशन खणी आयो फ्रांस खे पंहिंजो झंडो, पंहिंजो एंथम ऐं पंहिंजी क़ौमी ॿोली ॾिनो। उन खां पोइ नेपोलियन आयो, नेपोलियन अची इक्वलिटी आंदी, नोबिलिटी ऐं चर्च खे ख़तमु कई हुन जा अख़्तियार। नेपोलियन आयो, जंहिं नेपोलियन अची चयो त असीं बराबरी था ॾियूं, टैक्सिस वरी मुसलत करे छॾी, जबरी फ़ौजी भर्ती शुरू कई, माण्हुनि ते वरी ज़ुल्म कई, सेंसरशिप लॻाई, वियो। उन खां पोइ नेशन स्टेट्स जो कॉन्सेप्ट आयो सॼे यूरोप में, अमेरिका में आयो। हिते नेशन स्टेट जो कॉन्सेप्ट किथे आहे? असीं नेशन स्टेट किथे आहियूं? असांखे ज़ोरी चवनि था पाकिस्तानी क़ौम, पाकिस्तानी क़ौम। पाकिस्तानी क़ौम नाहे, हिन मुल्क में 4 क़ौमूं आहिनि, सिंधी अलॻि क़ौम आहे, पंजाबी अलॻि क़ौम आहे, बलोच अलॻि क़ौम आहे, पख्तून अलॻि क़ौम आहे। हीउ मुसलत थियल हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। उन मुसलत थियल कॉन्सेप्ट में सभु ॿियनि जा ॾोह कनि, असांजूं कोताहियूं आहिनि। अयूब साहब जो पुछे त असांजूं बि कोताहियूं। अयूब बि असांजो साथी रहियो आहे। वरी केॾी महिल अयूब साहब खे हिते विहारे पाण खेसि पुछां त तव्हीं बि रहिया आहियो ऐं ज़बरदस्त तव्हांजो रोल रहियो आहे, उन वक़्तु ॾियो ख़बर उन वक़्तु छा कयो? लाल जरवार खां त पुछो था 20 काउंसलर हुआ, अयूब शेख जॾहिं तव्हीं वेठा हो त घणा काउंसलर विड़ाया हो? तंहिंजे करे इहो सवाल थी सघे थो। पर आउं हीअ थो चवणु चाहियां त हिन दौर में असां में कोताहियूं आहिनि। कहिड़ियूं? त हिकिड़ो त सिंध जे क़ौम परस्तनि जी वॾी तवानाई वई हिक ॿिए ते हमले आवर थियण। पलीअ साहब जा GM सैद ते किताब, GM सैद साहब जा पलीअ साहब ते, जाम साकी जा पलीअ साहब ते, पलीअ साहबरनि जा जाम साकी, डेंडड़ा, क़ौम परस्त, अवामी तहरीक वारा, हू मुहाजिरनि जा एजेंट आहिनि, हू पंजाबी साम्राज, पंजाब जा एजेंट आहिनि। हिक ॿिए ते हमले में तवानाई हली वई ऐं पीपल्स पार्टी इंजॉय कंदी रही। पीपल्स पार्टी ॾिठो ई भले हिक ॿिए जे पोयां लॻा अचनि, उहा हींअर बि ख़ुशि थी थिए। जॾहिं असीं हिक ॿिए जे हमले आवर था थियूं ऐं हिक ॿिए ते तबरा था कयूं, पीपल्स पार्टी ख़ुशि थी थिए। कीप देम बिज़ी, भले लॻा पिया हुजनि। पीपल्स पार्टी ऐं वफ़ाक़, इमरान, नवाज़, पीपल्स पार्टी सभु हिकु शइ आहिनि, उहे सभु ख़ुशि था थियनि, एस्टेब्लिशमेंट ख़ुशि थी थिए, भले हिक ॿिए ते हमले आवर थियो। हिकिड़ो इन में एनर्जी वेस्ट थी। ॿियो छा में एनर्जी वेस्ट थी? जो क़ौम परस्ती जो कॉन्सेप्ट बनायो वियो त ॾोहारी, क्राइम, भतो, ॾोह, उन में कुझु सचाई हूंदी, कुझु उन ते मुसलत कई वई। नतीजे में तासिर इहो जड़ियो त क़ौम परस्त जेके आहिनि तुंहिंजी ट्रांसपेरेंट अर्निंग कान्हे, उन्हनि जी कमाईअ जा ज़रिया कहिड़ा आहिनि, पैसा किथां आया, गुज़र छा आहे, ऑफिसूं, दबदबा, गाॾियूं, पैसा किथां था अचनि, उहे शफ़ाफ़ न थिया। पर उन खां 100 वधीक हज़ारूणा करप्ट हुकुमरान आहिनि, उन्हनि खां सवाल कोन थो थिए। फेराए घिराए सवाल थींदो क़ौम परस्त खां, असां रवाज पाण विधो,
असां सभिनी हिक ॿिए ते हमला कया। मुंहिंजे ख़्याल में हिन दौर में असीं हिन ते गॾिजी कमु पिया कयूं। असांजी ॾाढी सुठी अंडरस्टैंडिंग डेवलप थी आहे, मुंहिंजी, कादिर मक्सी साहब जी, जलाल महमूद शाह साहब जी, ॿियनि क़ौम परस्त दोस्तनि जी। असीं कोशिशि, सनान बशीर ख़ान सां तमामु सुठी अंडरस्टैंडिंग हुई, कोशिशि कयूं पिया। अञा इट्स अ लॉन्ग जर्नी टू गो। ऐं सम्झां थो सही ट्रैक ते आहियूं। पर तव्हांजो सवाल रेलेवेंट आहे त असां में इनबिल्ट बाय डिफॉल्ट ग़लतियूं आहिनि, उन्हनि ग़लतियुनि खे दुरुस्त करणु घुरिजे। पाकिस्तान में रवैयो इहो आहे जो जेको माण्हू जितां छॾे भॼी वेंदो आहे, पोइ चवंदो आहे पहिरीं ज़ाल मूंखे ॾुख ॾिना, मानी टाइम ते कोन ॾिनी, तबाह करे ॾेई, हाणे ॿी कुंवार परिणियो आहियां। 6 महीने खां पोइ वरी दास्तान शुरू कंदो आहे। हिकिड़ो दफ़ो शेख हयाज़ ऐं जोयो साहब वेठा हुआ कचेरी पहली संदसि घर ते, साईं आलम शाह हो, कोटा पिया आहिनि उहे। पोइ शेख साहब चयो, शेख हयाज़ साहब जोयो साहब खे चयो, चई जोयो साहब चयो शेख हयाज़ खे, चई तूं हुजायत हुआ सेण बि हुआ। शेख हयाज़ जी धीअ जोयो साहब जे पुट जे घर में आहे, गॾु अचणु वञणु थींदो। शेख साहब खां ॻाल्हि कई, ऐं साईं आलम शाह त ख़ामोश लिसनर हुआसीं, नूर मोहम्मद ख्वाजो बि टाइम फोटोज़ वारो। शेख साहब खां ॻाल्हि कई, जोयो साहब चयो त तूं क्लीन शेव थियो वेठो आहीं, पर तोखे ॾाढ़ी रखणु खपे, तुंहिंजा ख़्याल ॾाढ़ी वारा आहिनि। तॾहिं शेख साहब खे दुआऊं वग़ैरह पे लिखियूं त शेख साहब शाइर हो, जे जोया मूंखे त ॾाढ़ी रखणु खपे, पर तुंहिंजी ॻुझी ॾाढ़ी आहे, तुंहिंजे दिलि में ॾाढ़ी आहे, उहा नज़र कान थी अचे। तंहिंजे करे के ऑब्वियस ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, के नज़र कोन ईंदियूं आहिनि। जोयो साहब वॾो माण्हू, शेख हयाज़ वॾो माण्हू। GDA में जंहिं बि वॾेरे कमिटमेंट ते कई त हीअं कबो, फलाणो जलसो आऊं कंदुसि, या फलाणे तक ते माण्हू कोन बीहंदो, या उनखे कैरी ते कई। सिंध जो मिडिल क्लास माण्हू हिकिड़ी ॻाल्हि करे घर वञी फिरी वेंदो, हिते चवंदो न छॾींदोसांसि, वापसि वरी हुन सां भाकुर पिया वेठो हूंदो। वॾेरा ऑब्वियसली घटि में घटि चवनि था जीअं। ऐं हाणे त जॾहिं मूं GDA पे चयो तव्हां सभु ललकार कयो बीठा हो, हाणे त GDA में सॼो राज वञी शामिलु थियो आहे। मुंहिंजे इस्तीफ़ा खां पोइ सभु GDA में शामिलु आहिनि। ॿी ॻाल्हि, टी ॻाल्हि त जेसी अरबाब रहीम पीपुल्स पार्टी में आहे तेसी ज़बरदस्त माण्हू आहे। जे उहो पीपुल्स पार्टी जे मुखालफ़नि में वियो त वॾेरो, 2 नंबर, ठग, पीर। इम्तियाज़ शेख GDA में आहे त घटि माण्हू आहे। पीपुल्स पार्टी में शामिलु थियो त इम्तियाज़ शेख जहिड़ो एफिशिएंट ऐं लाजवाब माण्हू कोन्हे। जाम मदद अली पीपुल्स पार्टी में आहे त ज़बरदस्त आहे। जे कलाबाज़ी खाए GDA में आयो त हाणे जाम मदद अली बेकार माण्हू आहे, ऐं वरी उहो जाम मदद अली इम्तियाज़ शेख वरी पीपुल्स पार्टी में आया, हाणे हुते केरु कोन थो पुछे। ममताज़ भुट्टो पीपुल्स पार्टी जो वज़ीर आला हो त ज़बरदस्त माण्हू हो। ममताज़ भुट्टे मुखालफ़त कई तो वॾेरो थी वियो केटी ममताज़ भुट्टो जो मालिक, कुता पालींदड़। सिंध जे पेड मिडिल क्लास उनखे अची प्रोजेक्ट कयो, कुता पालींदड़, केटियुनि में हलंदड़। उहो ममताज़ भुट्टो जॾहिं ॿोलीअ वारे दौर में पीपुल्स पार्टी में हो तॾहिं उहो ज़बरदस्त हो। हां जेतोणीकि GDA जो सेक्रेटरी जनरल न आहियां, पर इहा अटकलबाज़ी, ठगी, पीपुल्स पार्टी जे साम्हूं जेकॾहिं को माण्हू इलेक्शन विढ़े थो त पंजाब में PTI ऐं PMLN हिक ॿिए जे साम्हूं विढ़नि था, त उन्हनि मां पंजाब जो जर्नलिस्ट ऐं स्कॉलर ऐं राइटर ईअं नथो करे त उहो PTI जे तहफ़ुज़ में PMLN खे गदार ऐं दुश्मन ऐं ठग डिक्लेयर करे, या PMLN जी दुश्मनी में PTI ते हमलावर थिए। उहो जंहिंखे पसंदि करे थो उन सां बीहे थो। सिंध जो मिडिल क्लास पीपुल्स पार्टी खे प्रोटेक्ट करण लाइ जेको पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ बीहंदो उन ते हमलावर थींदो, उन ते यलगार कंदो, उनखे एंटाई सिंध, एंटाई पीपुल डिक्लेयर कंदो, ऐं इन तरह इनडायरेक्टली पीपुल्स पार्टी खे सर्व कंदो। ऐं सम्झां थो जेके बि धुरियूं, रुगो GDA न, सुभाणे ही इलाही बख़्श बिक सना कुरैशी वञी बीहे, आई वुड सपोर्ट हिम। सफदर अब्बासी बीहे, आई वुड सपोर्ट। राशिद महमूद सुमरो वञी बीहे, लियारीअ मां को आम बलोच वञी बीहे, जेको करप्ट मां, हा सवाइ उन्हनि जे जिन जे अचण सां सिंध जो हक़े हाकमियत सिंधियुनि खां कसची ॿियनि ॾांहुं हलो वेंदो। उते जेकॾहिं मूंखे चूज़ करणो पियो पीपुल्स पार्टी वर्सिस MQM, पीपुल्स पार्टी वर्सिस इलीगल अफ़गान इमिग्रेंट्स, त आउं चवंदुसि त कड़ी गोरी आहे, भले पीपुल्स पार्टी।